अस्सलाम वालेकुम उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। जीअं त मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा व्लॉग ठाहींदो आहियां। अॼु मूंखे हिकु अहिड़े फ़नकार सां मिलाइण थो वञा मां, जेको मतिलबु हिकु ॻोठाणी ज़िंदगी जो आहे, लेकिन मतिलबु हिकिड़ो मां हुनजो जेको आवाज़ु आहे उहो अहिड़ो त बहितरीनु आवाज़ु आहे, जेकॾहिं तव्हां ॿुधंदव त तव्हांखे बि माशाअल्लाह वणंदो ऐं तव्हां हुनजो आवाज़ु ॿुधी करे तव्हां कमेंट में ॿुधाईंदो त हीउ कंहिं जहिड़ो थो ॻाए, मतिलबु हिनखे जेको टैलेंट आहे उहो कंहिं हिकु ॻाइण जहिड़ो आहे, लेकिन तव्हां उहो कमेंट में ॿुधायो मूंखे त जेको ॻाए थो उहो कंहिं माना कहिड़े ॻाइण जे हिसाब सां थो ॻाए। उहो ॻाइणो जेको अञा ताईं ज़िंदा आहे, लेकिन हीअ हुनजी कॉपी करे हिनजो बहितरीनु आवाज़ु आहे, हुनखे सपोर्ट कयो ताकी अॻिते वधी सघे। सो अचो हिन सां मिलूं था। जेकर अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक न कयो आहे त लाइक कयो। और अचो त मिलूं था हुन ॻाइण सां ऐं हुनजो आवाज़ु था ॿुधूं। अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा संगत जी चए त तव्हां हिकिड़ो को अहिड़ो सुहिणो को राग ॿुधायो, हीअ पाण ई कमेंट में ॿुधाईंदा त तव्हां कहिड़े ॻाइण जो राग ॿुधायो आहे ऐं हुनजो सुर कहिड़ो आहे। जी जी। सो हिननि खे पाण नालो वालो ॿुधायो, तारीफ़ करायो पंहिंजो। जी जी। नालो मुंहिंजो शहीद गुलाम अकबर चवंदा आहिनि, ॻोठ अलीआबाद आले पोटरा। बाक़ी काफ़ी जॾहिं असां ॻायोसीं, यकतारे चपड़ी ते ॻायोसीं, असां जॾहिं खां ॻायोसीं मर्दनि त ॻायो पर रननि बि ॻाइणु शुरू करे ॾिनो। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे। अफ़सोस न आहे, वधे वाड़ी लॻे भाग। जी बाबा ही चवंदासीं पर दिलि ऐं दर्द सां यकतारो चपड़ी असीं वॼायोसीं। सावण वाया बेली मुदा मुड़ियां थियां हर जाते चिका छागे वाले मेरे लड़ गए अमद के दे सांगे टिका जान दे वो मैं को मसन माणी मैं ते सूरत यार दी लिखा गज गज गोड़ तर को बोड़ यार वतन वल आवे यार वतन।